वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त चीन हर मौक़े ते पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। चीनी शहरनि जी सिक्योरिटी खे यक़ीनी बणायो वेंदो। दहशतगर्द वाक़े में मुलविस जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे वठंदासीं। सिंध में अमन अमान क़ाइम करण लाइ वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदी। कराची में अमन अमान बाबति इजलास खां पोइ वॾे वज़ीर मुराद अली शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त CTT कराची वाक़े ते भरपूर नमूने कमु कयो आहे। IG सिंध जी ब्रीफिंग बि हौसला अफ़ज़ाई वारी हुई। सिंध हुकूमत खे भरपूर ताउन जो यकीन ॾियारियां थो। जेके सम्झनि था त उन्हनि खे हक़ नाहिनि ॾिना विया उहे दहशतगर्दी में मुलविस न आहिनि। राणा सनाउल्ला जो चवणु हो त दहशतगर्दी ते ज़ाब्तो आणण लाइ समूरा वसीला इस्तेमाल कया वेंदा। टेक्नोलॉजी खे फ़ाल कयो वेंदो। उन हवाले सां वज़ीर आज़म जल्द चीनी सूबनि सां मीटिंग कंदो। उन खां अॻु वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चीनी कॉन्सुलेट पहुची चीनी कॉन्सल जनरल सां मुलाक़ात करे कराची धमाके में चीनी शहरनि जे मारिजण ते ताज़ियत कई। घरू सेक्रेटरी यूसुफ नसीम खोकर बि वफ़ाक़ी घरू वज़ीर सां गॾु चीनी कॉन्सुलेट पहुतो। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चीनी जनरल कॉन्सल खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो ख़ासि पैगाम पहुचायो। राणा सनाउल्ला चीनी कॉन्सुलेट में विज़िटर्स बुक ते कराची वाक़े बाबति पंहिंजा तासुरात बि कलमबंद कया। राणा सनाउल्ला जो चवणु हो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी ख़ासि हिदायतुनि ते चीनी शहरनि जी ताज़ियत लाइ चीनी कॉन्सुलेट पहुतो आहियां। चीनी शहरनि जे मारिजण ते ॾुख ऐं अफ़सोस थियो आहे। दहशतगर्दी जो वाक़ियो इंतिहाई मज़म्मत जोॻो आहे। वाक़े जी जाच जो आगाज़ करे छॾियो आहे। जल्द जवाबदारनि ताईं पहुची वेंदासीं। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो त वज़ीर आज़म कराची वाक़े जी जाच खे पाण मॉनिटर करे रहियो आहे। घरू वज़ारत ॻुझा इदारा ऐं सिंध हुकूमत गॾिजी वाक़े जी जाच करे रही आहे। चीनी शहरनि जे मारिजण ते सॼी क़ौम ॾुख में वरतल आहे। पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी हर कोशिश ऐं साज़िश खे नाकाम बणायो वेंदो।